विलेज फोटो माछी तालका तलहार ज़िला बदीन वॾी आबादी ते मुश्तमिल ॻोठ जंहिंमें का बि बुनियादी सहूलियत मैसर न आहे। स्कूल रोड ऐं निकासी जो को बि निज़ाम न आहे। ॻोठाणनि MNA मीर ग़ुलाम अली टालपुर MP तलहार हाजी अला बख्श टालपुर वज़ीर तालीम वज़ीर आला सिंध ऐं PPP जे आला क़यादत खां मुतालबो कयो त ॻोठ फोटो माछी वॾी आबादी वारो क़दीम ॻोठ आहे जंहिंजी स्कूल जी बिल्डिंग ख़स्ता हाली जो शिकार आहे, जंहिंजे करे असांजा ॿार बुनियादी तालीम खां महरूम आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणिंज जे दौर में असांखे स्कूल जी बिल्डिंग मिली हुई, उन खां पोइ बिल्डिंग जी मरम्मत न कई वई आहे। स्कूल लाइ आयल फंड हड़प कयो वञे थो। मज़कूरा स्कूल में 150 खां वधीक छोकिरा छोकिरियूं दाख़िल आहिनि जेके खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु इलेक्शन जे वक़्तु ज़ाहिर थींदा आहिनि। ॻोठाणनि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त असां PPP जा पुराणा कारकुन आहियूं, असां हमेशह अव्हांजी पार्टी खे वोट कयो आहे। असांखे स्कूल जी बिल्डिंग जल्द खां जल्द ॾेई असांजे ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न रखियो वञे। हिननि वधीक ॿुधायो त रोड जहिड़ी बुनियादी सहूलियत न हुजण जे करे, निकासी जो निज़ाम न हुजण जे करे असांखे बरसातनि में काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिननि घुर कई त असांजे जाइज़ मुतालबनि जो जल्द खां जल्द नोटिस वठी असांजी शिकायतुनि जो तदारक कयो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।